हिते अवां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट कराची जे चीफ जस्टिस जी मुक़ररी वारो मामिलो, जंहिंमें चीफ जस्टिस काजी फाइज़ ईसा अॼु जुडिशल जो अहम इजलास तलब करे वरितो आहे। वक़्ती चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी खे मुस्तक़िल तौर मुक़ररी ते गौर कयो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट कराची जे चीफ जस्टिस जी मुक़ररी वारो मामिलो चीफ जस्टिस काजी फाइज़ ईसा अॼु जुडिशल जो इजलास तलब करे वरितो आहे। वक़्ती चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी खे मुस्तक़िल तौर मुक़ररी ते गौर कयो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जी मुक़ररी वारो मामिलो, जंहिंमें चीफ जस्टिस काजी फाइज़ ईसा अॼु जुडिशल जो इजलास तलब करे वरितो आहे, जॾहिं त वक़्ती चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी खे मुस्तक़िल चीफ जस्टिस मुक़रर करण ते गौर कयो पियो वञे। सिंध हाई कोर्ट कराची जे चीफ जस्टिस जी मुक़ररी वारो मामिलो चीफ जस्टिस काजी फाइज़ ईसा अॼु जुडिशल जो इजलास तलब करे वरितो आहे। वक़्ती चीफ जस्टिस अकील अब्बासी खे मुस्तक़िल तौर मुक़ररी ते गौर कयो वेंदो।